अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अव्हांजो पंहिंजो नजफ़ अली हिकु नए पॉडकास्ट सां गॾु। ऐं अॼु जंहिं शख़्सियत जो पॉडकास्ट करे रहियो आहियां, ऐं उनजे थोरो वेझो रहियो आहियां, उनखे थोरो वेझड़ खां ॾिठो आहे। सदाईं उनखे सोशल वर्क ऐं सोशल कमनि में मसरूफ़ अमल ॾिठो आहे। उनजी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणंदी आहे, उनजो मोटिव ॾाढो भलो आहे त असांजा अॼु जा जेके बि नौजवान आहिनि त उहे नौकिरी खे छॾे रोज़गार तरफ़ छो नथा अचनि। ऐं साईं जन पाण FBR में कमिश्नर आहिनि। हाणे त तव्हां असां बिल्कुलु सम्झी विया हूंदव, वन एंड ओनली अब्दुल हमीद अबड़ो। अस्सलाम वालेकुम हमीद भाउ। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम। अच्छा हमीद भाउ, छा पियो थिए हींअर अॼुकल्ह? जीअं रूटीन में नौकिरी, ऑफिस, जॉब, कम ऐं कुझु एक्टिविटीज़ आहिनि जेके खणी हलूं पिया गॾु गॾु लास्ट। अच्छा हमीद भाउ, अव्हांजो बचपन किथे गुज़रियो? ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, हिकिड़ो मेन हिकिड़ो सुवालु आहे त अव्हांजो जेको तालुक़ु आहे हिकिड़े रिमोट एरिया सां आहे। सो उन रिमोट एरिया में रही करे अव्हांजो शौक़ु CSs, छो त अव्हांजे ख़ानदान में बि इन खां अॻु में बि तव्हांजे वॾे ब्रदर अब्दुल शकूर उन बि CSs कई। सो इहो शौक़ु कीअं रहियो तव्हांजो? इहो असांजो तालुक़ु बदीन सां आहे ऐं बदीन जो ॻोठु मुंहिंजे वालिद साहिब जे नाले सां ॻोठु अरबाब जम्मू अबड़ो, खोसकी रोड बदीन। नंढपण उते ई गुज़रियो। ऐं CSs जो जेसिताईं तालुक़ु आहे त जेको ॿाराड़ी में पहिरीं पढ़ियासीं ऐं उन खां पोइ वरी जीअं नंढे ॻोठनि खां वरी माऊं वठी ईंदियूं आहिनि, छो जो मुंहिंजे वालिद साहिब जी डेथ थी वई जॾहिं आउं सिर्फ़ु 2 सालनि जो हुयुसि। त पोइ वालिदा वठी आई शहर में, उते अची इन जे करे ताकी तालीम थिए। ऐं उहा तालीम इब्तिदाई उहा बदीन मां, प्राइमरी स्कूल बदीन मां, पोइ हाई स्कूल बदीन मां उहा तालीम हासिलु कई। जॾहिं वरी इंटर उतां ई कयो ऐं सभु गवर्नमेंट जे इदारनि मां। उनखां पोइ जॾहिं असां मेरान यूनिवर्सिटी में वियासीं, पोइ उते मुंहिंजो ब्रदर ऑलरेडी LMC में हूंदो ऐं उहो तयारी कंदो। पोइ मूंखे बि उन इहो ई शौक़ु ॾियारियो त CSs कर, ऐं उन मुख़्तलिफ़ तरीक़ा हूंदा मोटिवेशन जा। ऐं ॻाल्हि सम्झ में आई, उहो चवंदो त 3 साल या 2 साल तूं हिकिड़ो महिनत कंदे त सॼी ज़िंदगी सवलो हूंदे ऐं पंहिंजी हिकिड़ी सुठी लाइफ गुज़ारींदे। ऐं जेकॾहिं हीअ महिनत न कई त सॼी ज़िंदगी सूर खाईंदे। इहा ॻाल्हि सम्झ में अची वई, हुन ते अमल कयोसीं। अच्छा CSs करण खां पोइ अव्हां फेडरल गवर्नमेंट में बि नौकिरी कई, ऐं जेसिताईं मूंखे नॉलेज आहे त तव्हां सिंध गवर्नमेंट में बि नौकिरी कई। सो इहे ॿई एक्सपीरियंस कीअं रहिया तव्हांजा? अच्छा, जॾहिं CSs कई हुई त जेसिताईं आउं 2nd ईयर मेरान यूनिवर्सिटी में हुअसि, पर BA करे ऐं CSs कई। ऐं CSs करण सां गॾु जॾहिं चवंदा आहिनि न, वर्क हार्ड यू विल बी अबव द हेवन, इफ़ यू फेल यू विल फेल इन द हेवन। त CSs जो इम्तिहान अहिड़ो आहे जंहिंजी तयारी तव्हां कंदा आहियो, पोइ तव्हांखे सिंध गवर्नमेंट जा, बैंकिंग जा इहे बि एग्ज़ाम तव्हां पास करे वेंदा आहियो, नंढड़ा नंढड़ा एग्ज़ाम हूंदा आहिनि। पोइ मुख़्तियारकारी मूंखे मिली, बैंकिंग कमीशन बि कई, हुन में बैंक में बि आउं रहियसि कोई 8-9 महीना। ऐं पोइ जॾहिं सिंध गवर्नमेंट में ई आयसि त जेको डेप्यूटेशन ते ईंदा आहिनि, 2011 ताईं 4 सालनि ताईं आउं सिंध गवर्नमेंट में रहियसि। EDO फाइनेंस बि रहियसि बदीन में, टंडो मोहम्मद ख़ान में, ऐं डिप्टी सेक्रेटरी बि रहियसि लोकल गवर्नमेंट में। पोइ उहो बि सुठो एक्सपीरियंस रहियो। अच्छा, अमड़ जो वॾो किरदारु रहियो आहे, जेसिताईं मूंखे थोरी आहे नॉलेज। हिकु ॿ इंटरव्यूज़ में तव्हांजा ॿुधिया मूं त अमड़ जो वॾो किरदारु रहियो आहे तव्हांखे इन मंज़िल ते पहुचाइण जे लाइ। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर अमड़ जो इहो ई ख़्वाबु हूंदो आहे। अमड़ मुंहिंजी हिकिड़ी वॾी इंस्पिरेशन हुई ऐं हिकिड़ी बहादुर औरत हुई। ऐं हू हैदराबाद में रहंदी, तिलकचाड़ी ते। हुनजो मामू पाण उन टाइम जो DSP हो पुलिस में। मामे खां मुतासिर हुई त मामा कीअं, छो जो हुनजा माउ पीउ त गुज़ारे विया। पोइ अमड़ जी शादी थी वई, शिवाज माना 19-20 साल में जी थींदी आहे। पोइ बदीन शादी थी वई। ऐं पोइ जॾहिं बाबा जी डेथ थी त हुन ॾिठो त भई हिननि वटि पढ़ाई खां सवाइ को चारो न आहे। ऐं पोइ पढ़ाई जे लाइ हुन वॾा कशाला कटियासीं, 4 भाइर हुआसीं। हुननि खे पढ़ाइण करण में उन्हनि वॾी हिमत कई ऐं बदीन में वठी अचण। ऐं पोइ माना हुन मुख़्तलिफ़ तकलीफ़ूं ॾिठियूं, पर असांखे पढ़ाई। माशाअल्लाह। अच्छा हमीद भाई, अव्हां माशाअल्लाह 2 शादियूं कयूं आहिनि, इहो एक्सपीरियंस कीअं रहियो? अच्छा, हाणे शादी को एक्सपीरियंस त कोन हूंदो आहे। शादी नेसेसिटी बि हूंदी आहे, गुज़रण खां पोइ ऐं शादी लग्ज़री बि हूंदी आहे। शादी, पहिरीं शादी जॾहिं एक्सपीरियंस ॿियो दफ़ो माण्हू छो कंदो आहे, जो पहिरियों एक्सपीरियंस सुठो गुज़रंदो आहे।
सही ठीकु आहे. ऐं अक्सर माण्हू ईअं सम्झंदा आहिनि त शादी ॿी न ई करे कजे थी त पहिरीं में माण्हू माना शादी जो एक्सपीरियंस सुठो न हूंदो आहे. सही अलहमदिल्ला हिकिड़ो पहिरीं बि सही हली पई, शादी सुठी हली ऐं अलहमदिल्ला हले बि पई. ऐं ॿी शादी कई त उहा बि हले पई, पर आई डोंट नो वाए इन खे माण्हू ॾाढो तजसुस सां पुछंदा आहिनि त पोइ शादी त इट शुड बी अ रूटीन. सही जी. अच्छा, इहा ॻाल्हि त खाइण में छा पसंदि आहे तव्हांखे? खाइण में बिरयानी, भिंडियूं ऐं कढ़ाई ऐं तरियल पटाटा. अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त असांजी 2 भाॼायूं आहिनि, इन्हनि ॿिन्हिनि जी कुकिंग मां 100% तव्हां कंहिंखे ॾींदो? 100% त पहिरीं ज़ाहिर आहे हुनखे कुकिंग अचे थी ऐं बाक़ाइदे शी इज़ एक्सपर्ट इन कुकिंग. ऐं पाण हुन में गवर्नमेंट में बि 19 ग्रेड में ऑफिसर बि आहे, कुकिंग बि अचे थी. ॿी हाणे सिखे पई, जॾहिं सिखी वठे. अच्छा अमित भाई, इहो जेसिताईं मूंखे ॼाण आहे त EBS जे नाले सां अव्हां हिकिड़ो इदारो हलायो पिया, इहो एक्सपीरियंस कीअं रहियो? इहो हिकिड़ो EBS एम्प्लॉयमेंट एंड बिज़नेस सपोर्ट फॉर सिंध, इहो जॾहिं कोविड हो उन टाइम में असां इहो हिकिड़ो इदारो ठाहियो हो ऐं उन जो पायलट जेको प्रोजेक्ट हो उहो बदीन में कयोसीं. ऐं हाणे उन जो नालो चेंज करे इहो लिखियो आहे एम्प्लॉयमेंट एंड बिज़नेस इंस्टीट्यूट. हा, हाणे उन में स्किल डेवलपमेंट सेंटर हले पियो अॻु में ई. उन खां अलावा हाणे उन में छोकिरियुनि जे लाइ 6 खां वठी 8 ताईं इंग्लिश मीडियम स्कूल असां खोलियो आहे ऐं सक्सेसफुली हले पियो. ऐं मुंहिंजी ख्वाहिश हुई त जेके बि सरहंदी वारा माण्हू आहिनि इन इदारे खे ॾिसी करे अहिड़ा इदारा पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में खोलीनि. ऐं इन सां इहो थो थिए त इहो छो खोलियो, तव्हां अगरि इहो पुछंदव त उहो इन करे खोलियो त जिते असां वटि जॾहिं अक्सर मूं वटि ईंदा आहिनि त बाबा जॉब जे लाइ असां जॾहिं छोकिरनि खे मोकिलींदासीं कंहिं इदारनि में त हुननि खे न इंग्लिश ईंदी हुई न कंप्यूटर ईंदो हो, त माना उहो एम्प्लॉयमेंट जे क़ाबिल ई न हूंदा, हालांकि डिग्रियूं हूंदियूं. पोइ मूं सोचियो त इन्हनि खे जेसिताईं स्किल डेवलपमेंट नथी ॾेई सघिजे, नथी ॾिजे त हीअ त न नौकरीअ क़ाबिल आहिनि न बिज़नेस जे क़ाबिल आहिनि. अच्छा अमित भाई, इन EBS खे पूरे सिंध लेवल ते छो नथा खणी अचो सवाइ बदीन खां अञा अॻिते? हा, इहो इंस्टीट्यूट डायरेक्टली कनेक्टेड आहे इकनॉमिक एक्टिविटी सां. छो जो इन में अॼु ॾींहं ताईं असां चंदो न वरितो आहे. मूंखे काफ़ी हितां कराची मां जॾहिं दोस्त ईंदा आहिनि इंडस्ट्रियल त उहे ऑफर कंदा आहिनि कंप्यूटर वठो, हीअ वठो. मां चयो न, इहो ख़ालिस या त मुंहिंजी सैलरी मां हलंदो आहे ऐं या उनखे जेके नंढड़ा नंढड़ा छोटा छोटा उते बिज़नेस इंटरवेंशन्स आहिनि, एग्रीकल्चर आहे, उन जी इनकम मां हलंदो आहे. इनखे सस्टेनेबल ठाहियो आहे. हाणे इन जो पहिरीं 1.5-2 लख रुपया ख़र्चु हूंदो, हाणे त तक़रीबन 4-5 लख रुपया ख़र्चु आहे. पर इहो सॼो उतां थो अचे ऐं कॾहिं कॾहिं उन्हनि खे का तकलीफ़ थिए थी त पोइ आउं पंहिंजी सैलरी मां ऑफर कंदो आहियां, पर मूं चंदो न वरितो आहे, कॾहिं न ई वठंदुसि. अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि अव्हां जे लाइ मशहूरु आहे त तव्हां बेड ते घटि गाॾी जी सीट ते घणो हूंदो सोशल वर्कनि में, त इहो कीअं मैनेज कंदा आहियो? छो त तव्हांजी हिकिड़ी पंहिंजी सोशल लाइफ बि आहे, पंहिंजी तव्हांजी पर्सनल लाइफ बि आहे, पंहिंजी जॉब बि आहे, एज़ अ कमिश्नर बि आहियो, त हिन सॼी रूटीन खे कीअं मैनेज कंदा आहियो तव्हां? इन जो हिकिड़ो रीज़न आहे, ऐं नंढे हूंदे खां दुआ घुरंदो हुउसि ऐं अॼु ॾींहं ताईं घुरंदो आहियां, या अल्लाह मूंखे वक़्त में बरकत ॾे. माशाअल्लाह. त वक़्तु तव्हां कॾहिं कॾहिं ॾिसंदो त के माण्हू जेके आहिनि उहे अॻे चवंदा TV जा चैनल चेंज करे करे थकिजी पवंदा, वक़्तु कोन गुज़रंदो. ऐं असां वटि अलहमदिल्ला वक़्त जी बरकत आहे, इन जे करे उन ई वक़्त में घणो कमु करे था वञूं ऐं बैलेंस सां गॾु फैमिलीज़ खे बि टाइम ॾियूं था, नौकिरी खे बि टाइम ॾियूं था, ऐं पोइ लेफ्ट ओवर जेको टाइम आहे उहो पोइ सोशल वर्क खे बि ॾियूं था. ऐं उनखां पोइ सोशल वर्क जे लाइ हिकिड़ो डेडिकेटेड टाइम न कढणो पवंदो आहे, तव्हांखे उनखे लाइक फैमिली खणणो पवंदो आहे. माना हीअ सॼी सिंध तव्हांजी फैमिली आहे. उन्हनि खे जॾहिं मूं ते तनक़ीद थींदी आहे घर में त भई हीअ छा आहे, हर वक़्तु तव्हां मूं चयो न आउं कनेक्टेड आहियां 3 करोड़ माण्हुनि सां गॾु, तंहिं करे उन्हनि खे अटेंशन जी ज़रूरत आहे. तव्हां सां बि कनेक्टेड आहियां, छो जो हाणे त सोशल मीडिया जो दौरु आहे. पोइ आउं जेतिरी कोशिशि कंदो आहियां त उन्हनि सां कनेक्टेड रहां, उनजो मसइलो को या उन्हनि खे एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी जीअं जेको बि तव्हांखे ख़बर आहे, त इन हिसाब सां असां हलंदा आहियूं. छो त तव्हांजी मूं पोस्ट पढ़ी हिकिड़ी फेसबुक ते त अञा मूं में पोटेंशियल आहे, अञा वधीक कमु करे सघां थो. हा, वाह वाह. त इन जो रीज़न इहो आहे, प्लैनिंग ऐं टाइम मैनेजमेंट. अच्छा, म्यूज़िक जो शौक़ु नंढे हूंदे खां त माना तव्हां असांजा माना सिंगर हूंदा हो पसंदीदा, तव्हांजा सभु गाना ॿुधा, उनखां पोइ लकीली तव्हां सां गॾु अची वियो. वॾी महिरबानी आहे. अच्छा अमित बाबा, इहो ॿी ॻाल्हि इहा त म्यूज़िक ॿुधंदे ॿुधंदे म्यूज़िक वारी खे घर वठी आयो. हा, इहो भला एक्सपीरियंस त थोरो ॿुधायो. बसि इहो
ईअं थियो त हीअ इन में बि आउं चवंदुसि त ॾोह आहे या सज़ा आहे या तव्हांजे करे आहे छो जो माण्हुनि त हिनखे सज़ा करे छॾियो। तव्हां बिलीव कयो त जॾहिं मतिलबु हिकिड़ी शादी इट्स रूटीन ठीकु आहे माण्हू करे थो। मूंखे हैरत इहा थी थिए त माण्हू अक्सर ॿुधाईंदा आहिनि त बाबा गर्ल फ्रेंडूं हू यार ही छा आहे, माना तव्हां छा था एक्सपेक्ट करियो। ऐं असांजी औरतूं बि माना उनखे ख़बर कोन्हे उनजा मर्द छा था कनि, पर हू मज़ा लाइ उन्हनि खे एक्सेप्टेबल आहे त पंहिंजा मर्द हेॾां होॾां वञनि, पर शादी जे नाले सां छो चिड़ाए। त पसंदीदा अमल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं कई हदीसूं आहिनि जंहिंमें जॾहिं का कंहिंखे तंगी थी त चयूं त भई तव्हां वञी शादी कयो। ऐं इहा बि हदीस आहे त जिते जेको बहितरीनु मर्द हुआ जंहिं वधीक शादियूं कयूं। ऐं असांजी त हिस्ट्री में आहे, मुंहिंजे वालिद साहिबु 5 शादियूं कयूं। परंपरा खे असांखे जारणो हो, ज़िंदा रखिणो हो। ऐं इहो हिकिड़ो इतफ़ाक़ तव्हां चई सघो था, पर बेसिकली हूंदो हो त माना छो न हुजे। हा, या त पोइ माण्हू जेका ॿी ज़िंदगी जीअं अक्सर माण्हुनि जे ज़हन में हूंदो आहे त लाइफ ईअं गुज़ारिजे, गर्ल फ्रेंड हुजनि, एक्स्ट्रा मैरिटल रिलेशन्स हुजनि। आई डोंट बिलीव इन दैट। ऐं उनखे गंदो तरीन ॻाल्हि सम्झां थो ऐं इहो न हुजणु खपे। जॾहिं अलाह ताला तव्हांजे लाइ हिकिड़ो रस्तो कढियो आहे। अच्छा, हाणे वरी तव्हांजो ॿियो सुवालु त तव्हां चयो त सिंगर सां छो, छा सिंगर रेस्पेक्टेबल न आहिनि, या असांजी जेके बि छोकिरियूं आहिनि उहे सोशल मीडिया में कमु कंदियूं उन्हनि जी इज़त न आहे, रेस्पेक्ट न आहे, त पोइ इहा जेको एतिरो हवा ऐं एतिरो मतिलबु हिकिड़ी वरी तनक़ीदूं हू तव्हांखे ख़बर आहे सॼी। बिल्कुलु अमित भाउ, मां हिकिड़ी ॻाल्हि इहा ई पुछणी हुई, मां तव्हां शादी कई त एतिरी ट्रोलिंग थी जो बदतमीज़ी जो हिकिड़ो तूफ़ान थी बीठो, पर मूंखे सम्झ खां ॿाहिरि आहे त एतिरो। ऐं मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त एतिरो तूफ़ान उथियो उन जो ट्रोलिंग जो, त पर मां चवां पियो त असांजो नौजवान या असांजी आवाम जेकी आहे इहो ई एतिरो ई ट्रोलिंग अगरि पंहिंजे ज़ाती इशूज़ ते, पंहिंजे सिंध जा जेके इशूज़ आहिनि अगरि उन ते कनि त शायदि असांजा जेके इशूज़ आहिनि उहे हल थियनि हा। बनस्बत इहो आहे त हमीद भाई जे मथां एतिरी ट्रोलिंग छो? हमीद भाई जे मथां न थी, तव्हांखे आउं इहा ॿुधायां, इहा असांजी सोच जेका सोसाइटी में हुई न उनजी अकासी हुई। बेसिकली इन में हिकिड़ो ॿियो बि फैक्टर आउं ॾिसां थो त सम्झो इहो वियो त हिकिड़ो ब्यूरोक्रेट आहे ऐं उहो पंहिंजी अयाशी जे सामान खणी आयो आहे ऐं हुननि खे का बैकग्राउंड मुंहिंजे जी त ख़बर ई कोन्हे, छो जो मुंहिंजो जेको बि सोशल वर्क हो बदीन ताईं महदूद हो। 4-5 साल खां या जेको फ्लड्स में असां कमु कयोसीं या छा जेको बि बदीन वारनि दोस्तनि खे ख़बर आहे। पर जॾहिं हुननि सम्झो त हिकिड़ो ब्यूरोक्रेट उथियो आहे, राति जो हुन ख़्वाबु आयो आहे, ॿिए ॾींहुं शादी थी वई हली ऐं हिकिड़े सिंगर सां शादी कई आहे, ऐं उहा बि उन हिसाब सां उन्हनि एक्सेप्ट न कई। छो न एक्सेप्ट कई, मतिलबु छा अफेयर लाइ ॼण? त तव्हां सोच ॾिसो, मूंखे इन ते अफ़सोस थींदो। ऐं जंहिं नमूने सां ट्रोलिंग कई त मूं सोचियो त आउं जवाबु ॾियां। पोइ मूं सोचियो त जेकॾहिं हिननि खे त सम्झ ई न आहे, हिननि में शऊर न आहे, त इन जे करे ही जेके आहिनि जेके वात ॻाढ़ा छोकिरा उहे इहे पिया कनि। पर जिन में सोच ऐं सम्झ आहे उहे मुंहिंजे लाइ बाक़ाइदे दीवार थी उथिया। इन्हनि में काफ़ी दोस्त आहिनि जिन डिफेंड कयो, जिन मुंहिंजो इंट्रोडक्शन ॾिनो, तव्हां इहो बि ॾिठो हूंदो। उन्हनि ॿुधायो उन्हनि खे त हे छा आहे, हमीद अबड़ो केरु आहे। त ईअं न आहे त हमीद अबड़ो आयो ऐं अचानक सां उन को आयो। ऐं शादी करणु भला मतिलबु शादी गुनाह जा, पोइ एतिरो छो माण्हुनि वठि कई? मतिलबु हिननि खे छा खपे, मतिलबु अफेयर्स हलाइजनि, पोइ उन्हनि खे पसंदि अचे इहा ॻाल्हि। हिकिड़ो चङो कमु अच्छा उहो बि वरी जेकॾहिं तव्हां जेकॾहिं हमीद अबड़ो पंहिंजी सोसाइटी मां कंहिं ब्यूरोक्रेट फैमिली मां करे आहे, पोइ त इशू ई कोन्हे। पर छा हिकिड़ी सिंगर खे तव्हां शादी कई त छा सिंगर्स उन क़ाबिल न आहिनि या आउं उन क़ाबिल न हुअसि? माना इशू छा हो जॾहिं उन्हनि खे कोई एतिराज़ु कोन्हे, भई ख़ुशि थियनि हा न ख़ुशी में। पर तव्हां ॾिसो त असांजी सोसाइटी जा अलमियो आहे इहो, त हिकिड़ी सही पॉज़िटिव शइ खे उहा उन्हनि खे पॉज़िटिव नथी लॻे, नेगेटिव शयूं उन्हनि खे पॉज़िटिव थियूं लॻनि। छा कजे, गारियूं ॾियूं उहे असांखे सुठियूं थियूं लॻनि, असीं हिते सुठियूं ॻाल्हियूं करियूं उहे उन्हनि खे ख़राबु लॻंदियूं। अलमियो आहे अक्सर इहे ॻाल्हियूं, छो त असांजो हिकिड़ो हल्को हूंदो आहे, उन में असां बि इहे ॻाल्हि कंदा आहियूं त हिकिड़ो नेक अमल कयो न, इन में का कहिड़ी बुराई हुई ॻाल्हियुनि खे की। सो तव्हांजो जेको शादी खां पोइ जेको किरदारु रहियो, त मां उहे माण्हू बि ॾिठा जेके नेगेटिव हुया, उहे तव्हांजे हक़ में पॉज़िटिव थिया ऐं तव्हांजो कमु ॾिसी करे सची थो ॿुधायांव इहा ॻाल्हि। सो अच्छा, ॿी ॻाल्हि इहा पुछणी तव्हांखे, हीअ अजरक स्टूडियो जो ख़्यालु कीअं आयो भला?
इहो ख़्यालु मुंहिंजो कोन हो। पहिरीं हो त माना हिकिड़ो इदारो ठहे, पर इन में मुंहिंजा ॿिया दोस्त शामिल हुआ। ऐं नालो खणंदसि, आगा सईद साहबु असांजो दोस्त आहे ॿाहिरनि वांगुरु। उन ई इहो कॉन्सेप्ट विधो त भई पाण ही हिकिड़ो कमु कयूं। ऐं वरी पोइ तव्हांखे ख़बर आहे, तव्हांखे मिलाई ऐं पोइ जॾहिं मिलियासीं, कॉन्सेप्ट त हो ऐं म्यूज़िक सां लॻा हो। आगा सईद साहबु पाण भलोर शाइर, ठीकु आहे, उनजी शाइरी तव्हां बि ॻाई आहे ऐं ॻाल्हि वणी। ऐं उनखां पोइ असां इहो अजरक वारो जेको स्टूडियो जो कमु बि कयो। हाणे माशाल्लाह पॉडकास्ट तव्हां शुरू कयो आहे, त बसि ईअं साथ गॾिजी वियो ऐं लाट भरंदी रहे। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु ॿुधाईंदुसि त हमीद भाई जो ऐं भाईजान आगा सईद जो हिकिड़ो मोटिव हिकिड़ो शुरू खां वठी इहो ई रहियो त जेके बि बेसहारा बेपहुच जेके बि सिंगर हुया उन्हनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾियणु। ऐं यकीन कंदो उनजो वॾे में वॾो मिसाल आहे नदीम दीवानो। सो उनखे हिकिड़ो प्लेटफॉर्म मिलियो अजरक स्टूडियो खां। तव्हां यकीन कंदो त अॼु माशाल्लाह पूरे सिंध में उहो बिज़ी आर्टिस्ट आहे, उनजी का राति ख़ाली कोन्हे, उहो बिज़ी आहे। ऐं सॼो क्रेडिट नो डाउट उहो तव्हां ॾे वञे त सभु हिकिड़ी पूरो टीम वर्क आहे हिकिड़ो पूरो टीम। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा त घटि माण्हुनि खे ख़बर आहे, त अव्हां हिकिड़ी फिल्म बि ठाही। ऐं फिल्म बि जेकी तव्हां ठाही उहा उनमें पाकिस्तान जी हिकिड़ी सफ़े अवल जी हिकिड़ी जेकी मेन हीरोइन मीरा बि उन में हुई, शामिल हुई। छा भला फिल्म हली न सघी? बेसिकली इहा फिल्म आई थिंक इंडिया जा बि कुझु इंटरनेशनल कास्ट हुई। उन में बेसिकली उन में इहो हो त उन में बि हिकु फिल्म में मैसेज हो त जेके छोकिरियूं थियनि थियूं, ॼमनि थियूं ऐं उन्हनि खे क़तल करे था छॾनि, उन जे हिसाब सां हिकिड़ो इहा साइको थ्रिलर हुई ऐं तमामु ज़बरदस्त स्टोरी हुई। पर उहा उन में कास्ट पाकिस्तान मां त मीरा हुई ऐं उनखां अलावा वाइम दामानी, उन जी हाणे डेथ थी वई आहे, उहा मोरक्कन एक्ट्रेस हुई। ऐं उन में इंडियन सिंगर्स जा गाना बि हुया। उन फिल्म जो नालो हो होटल, HOTAL, होटल। हाँ, होटल न होटल, हॉस्पिटल मां निकितल होटल। त उहो बेसिकली कहाणी इन हिसाब सां हुई। पर उन टाइम में पाकिस्तानी फिल्मूं फ्लॉप थींदियूं हुयूं, तंहिं करे हीअ बि हिकिड़ो फ्लॉप हुई, पर थोरो घणो हली हुई। अच्छा, इन फ्यूचर कहिड़ी प्लानिंग्स आहिनि अव्हांजूं? फ्यूचर में जेको आउं चाहियां थो त ईंदड़ 10 सालनि में मुंहिंजा प्लान्स वॾा आहिनि। आउं चाहियां थो त पूरी सिंध में इंडस्ट्री लॻे ऐं पूरी सिंध हिकिड़ो ट्रेडिंग ज़ोन हब ठहे। प्रोड्यूसिंग जेका प्रोड्यूसिंग प्रोडक्शन उतां अचे ऐं रेस्ट ऑफ द कंट्री एंड रेस्ट ऑफ द वर्ल्ड जेका आहे सो उहा उनजो कंज़्यूमर थिए। उन ई में असां हाणे खां ई कमु शुरू करे छॾियो आहे। ऑयल मिल्स एंड राइस मिल पहिरीं, ऐं टमाटो फैक्ट्री, इहे उन खां अलावा ॿियूं शयूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे। सो फ्यूचर में प्लान इहो आहे त ईंदड़ 5 to 10 years इंडस्ट्री हुजे, घर घर में इंडस्ट्री, पाड़े में इंडस्ट्री, जिते जीअं चाइना तरक़ी कई हुई, नंढियूं नंढियूं इंडस्ट्री हणी, इहो ई टारगेट आहे इंशाल्लाह। अच्छा, हिकिड़ी ॿी हिकिड़ो इंट्रस्टिंग सुवालु आहे। अच्छा, हमीद बड़ो खे अगरि ॿियो जनम मिले त छा थियणु पसंदि कंदा? ॾुखियो सुवालु आहे, पर डेफिनेटली गवर्नमेंट सर्विस में न वेंदुसि। ऐं चाहींदुसि त मूं जेको शुरू में इंट्रो ॾिनो उनजी बि इहा कड़ी आहे जेको तव्हां ॿुधायो था हींअर। हा, अच्छा, ऐं चाहींदुसि त बिज़नेस कजे, वाह, कारोबार कजे, छो जो इहो वधंदड़ शइ आहे। इन ई सां तव्हां माण्हुनि खे फ़ाइदो ॾेई सघो था, माण्हुनि खे एक्सप्लॉइट नथा करे सघो। अच्छा, अव्हांजो सिंध ऐं सिंधियत सां इश्क़ु आहे। अव्हांजी कोशिशि इहा आहे त असांजो सिंध जो जेको नौजवान आहे उहो ख़ुशहाल हुजे। तव्हांखे ख़बर आहे छो? जॾहिं तव्हांजो एक्सपोयर हूंदो न, इंटरनेशनल एक्सपोयर, इवन पाकिस्तान जी लेवल जो एक्सपोयर, तव्हां ॾिसो त असांजी सिंधी या सिंध आहे किथे? हीअ मारियल क़ौम आहे जंहिंखे अञा पिया मारीनि, जंहिंखे मौक़ो मिले थो इनखे मारीनि था। न हिननि जी इकॉनमी आहे, न हिननि जी पढ़ाई आहे, हिननि जी तालीम खे हथु वठी तबाह कयो। तव्हांजी तालीम तबाह त तव्हां तबाह। माउनि खे तव्हां पढ़ायो न, जॾहिं माइरनि न पढ़ायो त हुनजी तरबियत तव्हां ॾिसो, जेको ट्रोलिंग जी पाण हींअर ॻाल्हि कईसीं, त सिंध सां इश्क़ इन जे करे आहे त इहे उथनि, इहे वधनि, हिननि में वॾो पोटेंशियल अथव, तव्हां बिलीव कयो। हा, थोरो आहे, यानी जॾहिं तव्हां 100 छोकिरा खणो था त तव्हांखे 10 मिलनि था, पर 10 मिलनि था उहे माना कमाल आहे। सो इन करे असांखे इश्क़ आहे ऐं इहो इश्क़ हलंदो रहंदो जेसि ताईं सिंध परवान चढ़े। अच्छा, गुलूकार कहिड़ा पसंदि आहिनि तव्हांखे?
सिंधी में? गुलकार अॼुकल्ह त तव्हांखे ख़बर आहे त जेको नओं टैलेंट जे हंट में आहियूं, हिन जे करे त नओं टैलेंट अचे। बाक़ी जेको नई टही में ॾिसो, तव्हांजो पंहिंजो जेको दौरु हो ऐं अॼु बि दौरु आहे, तव्हां मूंखे ॾाढा पसंदि हूंदा, तव्हांजी सिंगिंग वग़ैरह हक़ीक़त त ईअं न रूबरू चवां थो, पर हिकिड़ो त इहो तव्हांजो, ऐं उनखां पोइ मूंखे इहो जेको हिकिड़ो छोकिरो हूंदो हो, हुनजो नालो हाणे मूंखे विसरे थो, पर उनखे असां ॾाढो ॿुधोसीं। ऐं छोकिरो त न आहे हाणे त, अनवर विसड़ो। हा, उनखे असां ॾाढो ॿुधोसीं। ठीकु आहे। ऐं जेको फौज़िया सुमरो, हा, असांजे ॻोठ में फंक्शन्स थींदा त असां फौज़िया सुमरो खे ई घुराईंदा हुआसीं। अच्छा, उर्दू मीडिया में? उर्दू मीडिया में त भरी पई आहे न, ज़ाहिर आहे इंडिया में उते घणा आहिनि, पर मूंखे घणो नाहिद अख़्तर वणंदी हुई, मुनी बेगम खे ॿुधो, नाहिद अख़्तर ॿुधो, हालांकि माण्हू महनाज़ खे ॿुधंदा हुआ, पर असां नाहिद अख़्तर खे ॿुधोसीं। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त अॼु जो नौजवान ॿाहिरि वञण खे छो थो तरजीह ॾिए? छा हालात? हा, इहो इन जे करे जो हितां खां मायूस आहिनि। ॿाहिरि वञण में बि ॿिनि क़िस्मनि जा माण्हू ॿाहिरि वञनि पिया। हिकिड़ा त पढ़ियल लिखियल ऐं जेके माइट मोकिलीनि पिया, बाबा वञो वञो हिते कुझु कोन्हे। हिकिड़ा उहे जेके लेबर तबिको वञे थो, बाबा हिते कुझु ई कोन्हे। बदकिस्मती आहे त हिते अपॉर्चुनिटीज़ एतिरियूं न आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में इहो कॉन्सेप्ट ग़लति आहे। तव्हां बिलीव करियो त जेतिरियूं हिते अपॉर्चुनिटीज़ आहिनि ओतिरियूं ॿाहिरि न आहिनि। ॿाहिरि मुंहिंजो काफ़ी हिते इंडस्ट्रियल सां ॻाल्हि थींदी आहे त मुंहिंजो आप यहाँ पे उर्दू स्पीकिंग इन ज़ाहिर, तो आप यहाँ क्यों कर रहे हो? तो उन्हनि चयो जेतिरो पैसो पाकिस्तान में कमाइणु आसानु आहे न, ओतिरो ॿियनि मुल्कनि में न आहे। हुते टैक्सिस ई हिननि खे मारे था छॾनि। ऐं हिते जेको आहे, जेको भर घोड़ा हूंदी आहे त टैक्स वारनि ई कयो, टैक्स वारनि ई कयो, त चोरी बि त ओतिरी आहे न। ऐं उनखां अलावा जेको असांजो मज़दूर तबिको आहे, उहे अक्सर माण्हू मूंखां पुछंदा आहिनि त असीं ॿाहिरि वञूं, ऐं चवंदा ॿाहिरि वेंदे छा। ऐं बल्कि आउं तव्हांखे इहो बि ॿुधायां त मूंखे सऊदी अरब मां मैसेजिस ईंदा आहिनि त साईं हाणे असीं कमु करे करे थकी पिया आहियूं, असीं वापसि था अचणु चाहियूं। ऐं उन पुछंदो तूं हुते घणो थो कमाए, त ॿिनि टिनि खे मूं चयो त बाबा तूं वापसि अचु, जेकॾहिं एतिरो कमाईंदो त एतिरो हिते तूं कमाए वठंदे। सही। अच्छा, हिकिड़ो रिसेंटली ॾाढो हिकिड़ो सुठो कॉन्सेप्ट तव्हां ॾिनो, उत्तम खेती जो। अच्छा, इन उत्तम खेती में मां त कॾहिं बि न ॾिठा आहिनि त जेके सब्ज़ी फ़रोश कॾहिं को ठीकु ठाकु अमीर थिया हुजनि। इहो कॉन्सेप्ट कीअं नज़र आयो तव्हांखे? तव्हांखे कंहिं चयो त अमीर न थिया आहिनि? तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजी जेका सब्ज़ी मंडी आहे, इन ई में जेके माना 20 साल अॻु में रेड़ो हलाईंदा हुआ, उहे हाणे टॉप जा एक्सपोर्टर आहिनि सब्ज़ी जा। पोइ तव्हांजो अंबु आहे जेको 20 अरब जो तव्हांजो अंबु निकिरे थो, तव्हांजो 5 अरब जो बसरु निकिरे थो, तव्हांजो 5 अरब जो मिर्च निकिरे थो। ठीकु आहे। तव्हांजो केलो निकिरे थो तक़रीबन 40 खां 50 अरब जो। इहे सिंध जूं शयूं पिया ॿुधायां। इहे ई माण्हू एक्सपोर्ट करे अलाए किथे वञी पहुता। अच्छा, कराची में केतिरी सब्ज़ी विकामजे थी? कराची में जेको सब्जियूं आहिनि न, सब्जियूं आहिनि जेके सब्जियुनि में जीअं उत्तम खेती खोलीसीं, उनजो रीज़न तव्हांखे ॿुधायां, लॉजिक ॿुधायां। इन जे करे जो कराची जो जेका पॉपुलेशन जेका हाणे उन्हनि ॿुधाई आहे, जेका उन ई हिसाब सां कोई 25 लख घराना आहिनि, त उन ई में तक़रीबन डेली जो महीने जी सब्ज़ी जेका विकामे थी त 50 अरब जी विकामे। 50 अरब जी कराची में, सिर्फ़ु कराची में। कराची तव्हां वटि हिकिड़ी फूड बास्केट आहे। ऐं सिंध तव्हांजी रेस्ट ऑफ सिंध, यानी कराची बि सिंध आहे, पर जेके सिंध जा जेके ॿिया ज़िला आहिनि उहे तव्हांजी प्रोड्यूसिंग डिस्ट्रिक्ट्स आहिनि, ऐं कराची तव्हांजो कंज्यूमर डिस्ट्रिक्ट आहे। हू पैदा कंदा, कराची खाईंदी। तंहिं करे ऐं अक्सर इहो चवंदो आहियां, उते ठाहियो हिते खणी अचो। त उत्तम खेती जो कॉन्सेप्ट इहो आहे त ज़मींदार उते लॻाए, मंडी खे बाईपास करियो, डायरेक्ट असीं रिटेल नेटवर्क ठाहियूं। ऐं उन रिटेल नेटवर्क में, अच्छा इहो बि तव्हांखे ॿुधायां त उत्तम खेती सिर्फ़ु सब्जियूं थोरी कंदी, इन में फ्रूट बि ईंदा, इन में दालियूं बि ईंदियूं, चांवर बि ईंदा। इहो हिकिड़ो फुल फ्लेज हिकिड़ो प्रोविजन स्टोर हूंदो, पर उन में उहे शयूं ईंदियूं जेके असांजी सिंध पैदा कंदी ऐं असां हिते सेल कंदासीं। उनखां पोइ दुनिया असांजी ॿिए नंबर ते दुनिया मंडी आहे। कराची खां पोइ पूरो पाकिस्तान आहे, उनखां पोइ दुनिया में असीं एक्सपोर्ट कंदासीं। विजन इहा आहे, ट्रेडिंग में इहा विजन आहे। अच्छा भजन, उत्तम खेती सां गॾोगॾु अव्हांजा अपकमिंग कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट आहिनि जंहिं ते तव्हां कमु करे रहिया आहियो? अच्छा भजन, असुल में उत्तम खेती, पहिरीं त तव्हांखे इहो ॿुधायां त उत्तम खेती जो जेको हाणे असां पहिरियों पायलट प्रोजेक्ट 2 ब्रांचिस हुयूं, उहे मुकमल थी वियूं।
हाणे असां इनवाइट कयूं आहिनि त कराची में के बि दोस्त फ्रेंचाइज़ खोलीनि, जंहिंमें असां वटि हेसि ताईं जिन दोस्तनि जेके इन्वेस्टमेंट करणु चाहिनि था, कमु करणु न इन्वेस्टमेंट करणु चाहिनि था, उहे 150 दोस्त आहिनि जिन इंट्रस्ट शो कयो आहे। हाणे असां उन में हंटिंग पिया करियूं स्पेस जी ऐं लोकेशन्स जी, त जीअं जीअं लोकेशन्स वेंदियूं 10 ब्रांचिस करे असां उन्हनि खे खोलींदा वेंदासीं। अच्छा, उत्तम खेती में ॿी शइ तव्हांखे इहा ॿुधायां त प्रॉफिटेबल, अक्सर तव्हांजा कमेंट्स हूंदा न साईं प्रॉफिट छा आहे, त प्रॉफिट खां पहिरीं इन्वेस्टमेंट छा आहे। त इन्वेस्टमेंट उत्तम खेती में जेको डिफेंस जी साइड ते जेके लॻंदियूं उन में 5 लख रुपया आहे, ऐं हू जेके अदर दैन डिफेंस आहे कराची में उहे 3 लख रुपए ताईं लॻंदियूं। दुनिया जो कहिड़ो अहिड़ो बिज़नेस आहे जेको 3 खां 5 लख रुपया लॻाए लख खां 1.25 लख 1.5 लख ताईं तव्हांखे इनकम ॾे। उन में 2 क़िस्मनि जा आहिनि। मूंखे अक्सर ॿाहिरां दोस्त दुबई मां सऊदी अरब मां जिते पंहिंजा सिंधी रहनि था, उहे चवनि था त भई असां लॻायूं था पर संभालियो असां, उन्हनि जे लाइ असां हिकिड़ो प्रोजेक्ट ठाहियो आहे जेको उत्तम खेती जेका हिते दिल्ली कॉलोनी में असांजी ब्रांच आहे, हिते मूं काफ़ी छोकिरनि खे ट्रेन करायो आहे। ठीकु आहे, उन्हनि खे स्टाइपेंड ॾेई ट्रेन करायो। हाणे उहे छोकिरा उन्हनि जा माना उन्हनि जी ट्रेनिंग थी, 2 महीना ट्रेनिंग थी, उन ॻाल्हि खे सम्झी, उन खां पोइ इहे उन्हनि खे एज़ ए जेके वर्किंग पार्टनर छोकिरा ॾींदासीं 20% ते। इन्वेस्टमेंट हुननि जी हूंदी, महिनत हिननि जी हूंदी। ओवरऑल मैनेजमेंट फ़ी जेका उत्तम खेती जी जेको जो ब्रांड असीं ॾियूं पिया उन जी फ़ी ओवरऑल उहा 5% हूंदी, ताकी छो जेको ऑपरेशनल कॉस्ट ऐं उन में बि परचेजिंग जेका सेंट्रलाइज़ हूंदी, छो जेका वधीक परचेजिंग हूंदी त वधीक तव्हांखे बेनिफिट मिलंदो। हाणे वरी हिन में परचेजिंग बि हंधा थिए थी, हिकिड़ी मंडी मां, ऐं ॿी असां ज़मीनदारनि खे जेको उन्हनि जा बि असां नंबर वठी रखिया आहिनि, ऐं उन सां गॾु असां पंहिंजूं कुझु ज़मीनूं उन जे लाइ डेडिकेट कयूं आहिनि, जंहिंमें सब्जियूं उतां खां अचनि थियूं। ज़मीनदारनि जे लाइ अट्रैक्शन इहा आहे त उहो जॾहिं सब्ज़ी ॾींदो हिते पहुचाए ॾींदो, ऐं उन जी माना असीं परचेज़ हिते न कंदी उत्तम खेती, उहा सेल में उनजो प्रॉफिट हूंदो। से फॉर एक्ज़ाम्पल 200 रुपए जी भिंडी आहे त 100 रुपया ज़मीनदार ॾांहुं वेंदो, पर केजी 100 रुपया उत्तम खेती ॾांहुं वेंदो। त हाणे आइडिया इहो आहे त जॾहिं 5 एकड़ या 7 एकड़ या 10 एकड़ ज़मीनदार खे चवां थो सब्ज़ी लॻाए 6-7 क़िस्मनि जी, जॾहिं उनजी गाॾी भरिजी थी अचे त शाम जो ख़र्चु लथे पते उहो 80,000 खां लख रुपया हुनखे हुतां खां मिलणु खपे। ऐं इहो ई साॻियो 10 खां 15,000 रुपया हर ब्रांच वारो जी उहा सेविंग हूंदी, जेका मंडी ॿनियुनि तां अचे थी उहा सेविंग हूंदी, जेका मंडी मां उहो ख़रीद करे थो 30-40% जे ग्रास प्रॉफिट ते उहो उन जा दुकान जा ख़र्च कढंदो। ऐं इहो कॾहिं बि न थियो अथव, इहो कॉन्सेप्ट कॾहिं थियो ई न आहे। हिनखे मूं चेक बि कयो, असां पंहिंजी सब्ज़ी मंडी ते बि खणी वियासीं, उते 10% ते ॾिनीसीं, मंडी जे वर चढ़ी वियासीं। वरी जेका आहे सो असां पंहिंजी सब्ज़ी जॾहिं हिते खपाईसीं, पंहिंजी ज़मीन जी हिते ई खपाईसीं, त असांजे प्रॉफिट्स में वाज़े इज़ाफ़ो, इहो त उत्तम खेती जो कॉन्सेप्ट थियो। तव्हां मूंखां ॿिया पुछा त ॿिया फ्यूचर जा प्रोजेक्ट्स आहिनि, फ्यूचर जा कोन्हे, उहे हलनि पिया। ऑयल मिल हले पई, साइट हैदराबाद में कमु हले पियो, इंशाल्लाह महीने या 1.5 महीने जे अंदरि उहा ऑपरेशनल थी वेंदी, मशीनरी इंस्टॉलेशन हले पई। इहा ऑयल मिल तव्हांखे ख़बर कीअं लॻी? इहा के हिकिड़े माण्हू जी इन्वेस्टमेंट न आहे, हिन में 50 माण्हू इन्वॉल्व आहिनि। उन्हनि पंहिंजा पैसा पूल अप करे ट्रस्ट मूं ते कयूं, मुंहिंजी टीम ते कयूं। इन में मुंहिंजो जेके बि हिन में प्रोजेक्ट्स आहिनि, ऐं किथे बि पर्सनली इन्वॉल्व न आहियां। ऐं हिकिड़ो जीअं कैटलिस्ट चइजे या फैसिलिटेटर चइजे, उन्हनि खे विहारणु, छो जो मूं ते माण्हुनि जो हिकिड़ो ट्रस्ट बि आहे ऐं इतफ़ाक़ बि आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आउं अक्सर कंदो आहियां त आउं कॾहिं बि अहिड़ी शइ न कंदुसि जेसि ताईं पाण ते तजुर्बो न कयां। ऑयल मिल में बि मूं पंहिंजो तजुर्बा कया, उन में ॾिठुमि किथे तकलीफ़ किथे छा आहे। इहो ऑयल सॼो विकामियल आहे ऐं कैश ते, हाणे कैश ते त विकामियल आहे, ऐं इहा ऑयल मिल हलंदी बिना बैंक जे जेका लोन खां बिना हलंदी। इहा कीअं हलंदी त जॾहिं असां ॿिज वठंदासीं, इहो ॿिज असांखे ब्रोकर्स बि दोस्त ॾींदा ऐं जेके ज़मीनदार बि दोस्त ॾींदा, ऐं उहे हिते जेको रस्म दुनिया आहे 15 ॾींहंनि खां महीने जी ओधर ते आहे, उतां उहे असांखे ओधर ॾींदा। ऑयल असांजो सेल कैश ते आहे, त कैश फ्लो असांजो पॉज़िटिव थी वञे, ताकी जेको असीं उहो जेको बैंक खे प्रॉफिट ॾियूं था, उहो असीं प्रॉफिट ॾियूं असां पंहिंजे जेके सप्लायर्स खे या असांजे जेके शेयर होल्डर्स आहिनि। इहो कॉन्सेप्ट पहिरीं हले पियो, हींअर बि मूं वटि कोई 100 जी तादाद में माण्हुनि जूं मैसेजिस ऐं कॉल ईंदियूं आहिनि त असां ऑयल मिल में इन्वेस्टमेंट करणु चाहियूं था। सभिनी खे रोके वेठो आहियां त जेसि ताईं हीअ मिल हले
उनजो रिज़ल्ट अचे उन खां पोइ तव्हां अचो। उन खां अलावा अच्छा, इन सां गॾो गॾु तव्हांजो हीउ जेको केचप प्यूरी जेको उहो बि त हा, माशाल्लाह उहो तव्हांजो वर्किंग आहे। उहो हली चुको आहे। उहो 3 साल अॻु में लॻायोसीं, 2 सालनि ताईं हुन कॾहिं बि नुक़सानु न कयो आहे। टमाटे जी फैक्ट्री बदीन में लॻल आहे। इहो पायलट प्रोजेक्ट हो, 5 खां हाणे 7 करोड़ ताईं लॻी वेंदो। हुनजी 5 टन पर आवर जी जेका प्रोडक्शन कैपेसिटी आहे। सिर्फ़ु टमाटो न आहे, पर हिन में अंब जो बि कढंदो, हिन में 7-8 क़िस्मनि जा हूंदा आहिनि। इहो सॼो साल न बीहंदो, पर असां हिन खे फ़िलहालु फोकस कयो आहे टमाटे ते, ताकी छो जो सेल असुलु कहिड़ो बि तव्हां कमु कयो, तव्हांखे पहिरीं सेल इंश्योर करणी आहे। सेल आहे त सभु कुझु आहे। सही दुनिया में तव्हां ईअं सम्झो त तव्हां आया ई सेल करणु आहियो। विकिरो करणु जंहिंखे अचे थो दुनिया जो कामयाबु माण्हू आहे। उहो विकिरो नथो करे सघे, उहो नाकाम माण्हू आहे। तंहिं करे जेका बि शइ असां कयूं था, पहिरीं हुनजी सेल ॾिसूं था। त उहा टमाटे जी असां हाणे हिन दफ़े हिन सीज़न में इनवाइट कयां पियो ज़मींदारनि खे त पंहिंजो टमाटो खणी अचो मंडी में, हिन में फैक्ट्री में, ऐं उनजी जेका प्रोडक्शन आहे उन में हिसेदार थियो। ईअं माना जेके दोस्त आहिनि असांजा कराची जा, उन्हनि खे मूं कन्विंस कयो आहे त तव्हां कराची में कमायो त पिया, पर हीअ सोशल बिज़नेस आहे। अचो त माण्हुनि खे सेखारियो त उहे कीअं था कनि। अच्छा, इहो टमाटे जो थियो। अञा हिकिड़ो सुवाल तव्हांखे रहिजी वियो, राइस मिल जो। अच्छा, हा बिल्कुलु ठीकु आहे, राइस मिल लॻे पई बदीन में, पर उहा बि हिकिड़ो प्रोजेक्ट आहे जेको पायलट प्रोजेक्ट आहे। उन में बि हिन राइस मिल खां पोइ असां बजाए जो बैंक ॾांहुं वञूं, त इरादो इहो आहे त जेके इन्वेस्टमेंट माण्हुनि खां कराइजे फॉर परचेज़ ऑफ राइस। छो जो जॾहिं बैंक खे तव्हां ॾींदो त 20-25% तव्हां बैंक खे इंट्रस्ट ॾियो, त उहो छो न बैंक खे इंट्रस्ट ॾियण जे बजाए माण्हुनि खे छो न इंट्रस्ट ॾियो। तंहिं करे असांजो इरादो इहो आहे त असां जीअं ई इहा मिल तयारु थी ऐं परचेज़िंग ॾांहुं वेंदी, त उहा असां इन्वेस्टमेंट माण्हुनि खां कराईंदासीं। उहा बि उन्हनि जी सिक्योर हूंदी, छो जो उन्हनि खे शेयर्स इशू कराईंदासीं। बाक़ाइदा उन्हनि खे शेयर सर्टिफिकेट हूंदा, जेके चाहिनि त उहे विकिणी छॾनि, चाहिनि त उन्हनि खे पाण वटि रखनि ऐं उन जो प्रॉफिट जेके डिविडेंड चवंदो आहे उन जा हिसेदार थियनि। माशाल्लाह अमीन भाई, अल्लाह पाक तव्हांखे इन नेक मक़सद में सदाईं कामयाबु करे। अच्छा, कुझु ॾींहं पहिरियां तव्हांजी पोस्ट ॾिठी, कुनरी में बि तव्हां मंडी में बि विया शायदि पोस्ट, इहो थोरो ॿुधाइजो। असल में कुनरी मिर्च मंडी एशिया जी सभ खां वॾी मंडी आहे। 80% मिर्च पाकिस्तान जो इन ई इलाइक़े में थिए थो। कुनरी, थर, समारो, मीरपुर ख़ासि, उमरकोट, इहे ज़िला आहिनि। इन खां अलावा जेको नंगर पार्कर ते असांजो फोकस आहे, नंगर पार्कर में मंडी बि लॻायूं पिया, लॻी हुई। उहा पहिरियों साल हो त सुठो देरि सां आई। हाणे उते होटल बि खोली आहे ऐं मंडी सां गॾु होटल खोली आहे। होटल खोलण जो मक़सदु इहो त जेके मंडी वारा अचनि उन्हनि खे फैसिलिटेट कनि, रहनि बि उते ऐं खाइनि बि उते। त जेको नंगर में मिर्च थिए थो ऐं तव्हांजो बसर थिए थो। लास्ट ईयर तक़रीबन 2 अरब जो बसर सिर्फ़ु नंगर जे इलाइक़नि मां निकितो हो, छो जो लास्ट ईयर रेट्स तमामु हाई हुआ। त हिन साल बि उमेदु आहे त मिर्च, बसर, दालियूं ऐं जेका बि नंगर जी आहे उहा उनजे लाइ मंडी, प्लस कुनरी में मंडी। छो जो जेको कुनरी में मिर्च थिए थो त उते जेको मंडी में छो वियासीं उन्हनि खे ख़बर कोन्हे, त माना ईअं ई दोस्तनि जे थ्रू वियोसि, उन्हनि खे ख़बर मूंखे सुञातो ई कोन पए, त उहो इन जे करे वियासीं त उते जो असां सम्झूं त हीअ कनि छा था। उते जो सिस्टम ई आहे त हू जेको ज़मींदार मिर्च खणी थो अचे उनखां 10% कमीशन ऐं उनखां पोइ उनखे 2 महीननि जो चेक। हाणे माना तव्हां माल खणी आयो ऐं वरी 2 महीना सब्र कयो, पोइ तव्हांखे पैसा मिलनि। अच्छा, हाणे इन सिस्टम खे टोड़ण जे लाइ मूं जेके हिते जा जेके एक्सपोर्टर आहिनि कराची जा, उन्हनि सां मिलियसि। मूं चयो यार तव्हां हीअ छा था करियो, तव्हां अचो, तव्हांखे सस्ती शइ खपे न। हुननि चयोसीं सस्ती शइ, पोइ मुंहिंजो कैश कढो। ज़ाहिर आहे जॾहिं ज़मींदार खे कैश मिलंदो त उहो वीचारो सस्ती बि ॾींदो, ऐं हुनखे जेॾी महिल टाइमली कैश मिलियो त अॼु जो ₹1,00,000 सुभाणे जे 2 लखनि खां बहितर आहे, छो जो डीवैल्यूएशन एतिरी आहे। त हुनखे जेॾी महिल ₹1,00,000 कैश में मिलियो त हू 10 कम करे वेंदो, ऐं हुननि खे जेका थोरी सस्ती शइ मिलंदी ऐं उन्हनि जो जेको सिस्टम आहे हिकिड़ो बहितर नमूने सां हलंदो। ऐं इन में अॻियां असांजो टारगेट आहे त एक्सपोर्ट असां मिर्चनि खे हिन साल इनशाला एक्सपोर्ट कराईंदासीं, ऐं उन ई जे लाइ बि असां हाणे मंडी में वरी बि हिकु चकर लॻणो आहे कुंडी में, ऐं उते असां मर्कज़ ठाहियूं पिया। जेके ख़रीदारी मर्कज़ थींदा आहिनि उहे बि असां पंहिंजे यंगस्टर खे इनवाइट कयूं पिया, त जिन खे थोरो तजुर्बो आहे, थोरा पैसा लॻाइनि। छो थोरो पैसो लॻंदो, लख ताईं बि लॻाइनि, पर लॻाइनि ज़रूरु, त पोइ हुननि खे तकलीफ़ थींदी। ऐं ॿी ट्रेडिंग जे लाइ त जेको कराची जा दोस्त आहिनि उहे इन्वेस्टमेंट कंदा।
अच्छा भाईजान, वॾी महिरबानी, लख लाइक लख थोरा अव्हांजा जो अव्हां टाइम ॾिनो। अच्छा, वेंदे वेंदे को मैसेज पंहिंजी क़ौम जे लाइ? मैसेज रोज़ु ॾींदो आहियां ऐं बिलीव करियो त अक्सर जेको कॾहिं कॾहिं मायूस थींदो आहियां, पर जेको रिस्पॉन्स अचे पियो जंहिं नमूने सां, जेको मुंहिंजो मैसेज हिकिड़ो ई आहे, नौकरियुनि खे छॾियो, कारोबार न अचो, नंढिड़ो कारोबार शुरू करियो ऐं उहो ई वॾो थींदो हले। त जेको रिस्पॉन्स अचे पियो ऐं जेके माण्हू त मतिलबु अलाए केतिरनि माण्हुनि कारोबार शुरू कया ॾिसी करे, के त माना हिकिड़ो छोकिरो पढ़ियो पियो, उनखे त असां चयो त भाई तूं ग़लति कयो आहे, पढ़ाई न छॾ, पढ़ाई त प्रायोरिटी आहे, पढ़ाई न पढ़ंदव त पोइ तव्हां क़ौम कीअं बणिजंदो, पढ़ाई तव्हांजी प्रायोरिटी आहे। पर मैसेज इहो ई आहे त कमु तव्हां जेको नौकिरी आहे उनखे प्रायोरिटी न ॾियो, मजबूरी में नौकिरी करियो, पर कारोबार न अचो, इहो ई तव्हांजो जापो। कारोबार, इंडस्ट्री, इहो सेटअप, इहे इन टाइप जूं जॾहिं वीडियोज़ ॾिसो था, टिकटॉक ॾिसो था, इहे शयूं ॾिसो त क़ौमूं कीअं अॻियां वधियूं, माण्हू कीअं अॻियां वधा, इहो ई हिकिड़ो मैसेज आहे। थैंक यू।